अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ प्रिया गुल सबका पर एक नजर हेडलाइंस थे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वज़ीर आला केपी के विच में 1-2-1 मुलाकात। सोहेल अफरीदी वज़ीर आज़म हाउस पहुंची शहबाज शरीफ से मुलाकात कई। पीराए वादी जरगी ऐं सिक्योरिटी सूरत हाल ते ख्यालन जी बेवट। सोहेल अफरीदी वज़ीर आज़म के ऑपरेशन बाबत ख़र्चन का आगाह कर छॾियो। वफ़ाक़ ॾांहुं सूबे जी राहतनि जी गाड़ी ते बि ॻाल्हि ॿोल। मुलाकात बाद पीटीआई सां ॻाल्हाईंदे सोहेल अफरीदी चयो आहे त दहशतगर्दनि जो को बि मज़हब नाहे हूंदो, हर वाक़े जी मज़म्मत कयूं था। दहशतगर्दी के हवाले से जल्द एक ॿी मुलाकात थींदी। वज़ीर आज़म सबानी पीटीआई से मुलाकात के हवाले से ॻाल्हि ॿोल नाहे थी। बलूचिस्तान में फितना हिंदुस्तान खिलाफ 3 ॾींहं ऑपरेशन 22 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब 3 ॾींहं दौरान मारिजी वियल दहशतगर्दनि जो अंग 177 थी वियो आहे। दहशतगर्द रात देर से थियल ऑपरेशन में मारिया विया। 3 ॾींहं अॻु क्वेटा समेत सूबे के 12 शहरनि में दहशतगर्दनि हमला ऐं धमाका कया हुआ। सदर ऐं वज़ीर आज़म पारां दहशतगर्दनि खिलाफ भरपूर कार्रवाई ते सिक्योरिटी के ख़राज तहसीन पेश। वॾे वज़ीर सैयद बरादरी शाह चयो आहे त गुल प्लाज़ा साने के सियासी मक़सदनि लाइ इस्तेमाल कयो पियो वञे। हाफ़िज़ नईम तेरियां इलेक्शन में हिसो वठी खटे ॾेखारे जंहिंखे काबिज़ टोलो चए पियो उहो अवाम जे वोटनि सां चूंडिजी आयो आहे। हाणे शाहराह फैसल ऐं ॿियनि वॾनि रोडनि ते धरणो हणण न ॾींदासीं। अव्हां धरणा हणी सम्झो था त खटे वेंदा। कराची में पोलियो खिलाफ़ मुहिम जे इफ़्तिताहबाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त गुल प्लाज़ा साने जी अदालती जांच जो चए छॾियो आहे। 26 फौतियुनि जे वारसनि खे मुआवज़े जा चेक पहुचाया विया आहिनि। माण्हुनि जी ख़िदमत कयूं पिया, जिथे ज़रूरत हूंदी फ़ैसला कंदासीं। सिंध समेत मुल्क में अॼु खां 7 ॾींहनि जी पोलियो खिलाफ़ मुहिम शुरू। 4 करोड़ 50 लख ॿारनि खे पोलियो जा बचाव जा फोड़ा पियारिया वेंदा। वॾे वज़ीर सैयद बरादरी शाह पारां वालदेन उस्तादनि ऐं आलमनि खे मुहिम में ताउन जी अपील। कराची में जनेसर गोट जे स्कूल में ॿारनि खे फोड़ा पियारण वारी मुहिम जो इफ़्तिताह। बरादरी शाह चयो आहे त जेकॾहिं टीमूं न पहुचनि त मुख़्तियारकारी डीसी खे आगाह कयो वञे। हर मुल्क उहे क़तरा पियारे पोलियो जे मर्ज़ मां निजात हासिल कयो आहे। रावलपिंडी जी अदालत बानी पीटीआई जी भेण अलीमा खान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। दहशतगर्दी तौर अदालत में 26 नवंबर एहतजाज वारे केस जी ॿुधणी। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद अलीमा खान जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत हुकुम ॾींदे चयो आहे त अलीमा खान खे गिरफ़्तार करे सुभाणे पेश कयो वञे। अलीमा खान जेसिताईं अदालत में पेश न थींदी संदसि बैंक अकाउंट ऐं सुञाणप कार्ड ब्लॉक रहंदा। सेनेट जो इजलास अॼु शाम थींदो। एजेंडा जारी। सेनेटर फैसल सब्ज़वारी जी शहरी हुकूमतनि बाबति बिल समेत मुख़्तलिफ़ बिल पेश कया वेंदा। बिल तहत 10 लख आबादी ते सिटी गवर्नमेंट क़ाइमु कई वेंदी। मक़ामी हुकूमतनि जो मुद्दो पहिरें इजलास खां 5 सालनि ताईं हूंदो। ॿारनि खे जिस्मानी सज़ा ख़िलाफ़ ऐं इलेक्शन एक्ट तरमीमी बिल बि एजेंडा में शामिल। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल पाकिस्तान पारां भारत खिलाफ मैच न खेॾण ते ॻणिती ज़ाहिर करे छॾी। आईसीसी चयो आहे त फ़ैसिलो आलमी क्रिकेट जे निज़ाम खे मुतासिर करे सघे थो। इहो पाकिस्तान समेत सॼी दुनिया जे शौक़ीननि जे मफ़ाद में नाहे। पाकिस्तान हुकूमत जे फ़ैसिले ते रद्द अमल ॾींदे आईसीसी चयो आहे त बोर्ड मेंबरनि ऐं पीसीबी मथां बि ज़िम्मेवारी लागू थिए थी। उमेद आहे त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड क़बूलियत जोॻो हल तलाश कंदो। पाकिस्तान T20 वर्ल्ड कप में भारत खिलाफ मैच न खेॾंदो। शहबाज शरीफ ऐं मोहसिन नक़वी विच में मुलाकात खां पोइ अहम ऐलान। हुकूमत क़ौमी टीम खे T20 वर्ल्ड कप खेॾण जी इजाज़त ॾेई छॾी। पाकिस्तानी भारत जो मैच 15 फरवरी ते रखियल। भारत खिलाफ मैच न खेॾण जी सूरत में पाकिस्तान खे 2 पॉइंटनि जो नुक़सान थींदो। हालानी भरिसां ट्रालर की टक्कर में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। क़ौमी शाहराती हादसे में कोटी कबीरवासी जब्बार अहमद ऐं गुलाब जाचड़ फौत थी विया। मोहम्मद अमीन जाचड़ ज़ख़्मी। हादसे बाद ट्रालर ड्राइवर वाक़े वारे हंध तां फरार।